अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़। जी दोस्तों, त सोढो ऐं ज़ीनत जी शादी जेका आहे त तमामु जल्द उन्हनि जी शादी थियण वारी आहे। ख़ुशी अचण वारी आहे ज़ीनत जे लाइ। हिकु जेका पीढ़ा में ज़िंदगी गुज़ारे रही आहे, हाणे सोढे सां शादी कंदी ऐं हुनजे लाइ बहारूं ईंदियूं ऐं फापुल दूती ऐं गामू बि हुनजे लाइ मेन थी चुका आहिनि दोस्तों। हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे तव्हांजे लाइ। ॿिए पासे शरोज़ ख़ान जेको आहे चई रहियो आहे रुख़सार बेगम खे त जेको तो बाबा सां कमु कयो इहो ई शेमीर ख़ान सां कमु करे छॾ, कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी। ऐं ॿिए पासे जेको शेमीर ख़ान आहे त उहो जेको आहे त सभु कंहिंखे माफ़ु करण वारो आहे ऐं चए पियो त रुख़सार बेगम ऐं शरोज़ ख़ान खे माफ़ु करे उन्हनि खे ज़मीन जा टुकड़ा बि ॾींदुमि। पर शरोज़ जी दिलि में जेको बगियल आहे, जेको रुख़सार बेगम खे उकसाए रहियो आहे त शेमीर ख़ान तोखे माराईंदो, हीअं कंदो हूअं कंदो, तूं हुनखे माराए छॾ त बहितरु आहे। जी दोस्तों, त तमामु वधीक ड्रामो दिलचस्प थियण वारो आहे। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़, यादि रखो दुआनि में।